अला रसूल करीम मुझो मोहतरम सोशल वर्कर वडेरा नेक मोहम्मद खान खोसो इन सुगर सथ जो बानी सुगर सथ अवामी कुतुबखानो कश्मीर लाइब्रेरी हलाईंदड़ सैफुल्ला खोसो जेके अज हलफनामे में शरीक थिया उन सभिनी के और मीडिया साहिबान जेके इन पिंडाल में वेठल इन कचारी में वेठल सब भाइरो दोस्तों सबके सलाम। मुझा भाइरो हर को पंहिंजे ज़ाती कमकार जे लाइ भजडुक करण लाइ दिलचस्पी माण्हुनि खे आहे, मगर सुगड़ सथ या लाइब्रेरी अवामी कमनि जे लाइ इहो एहसास वडेरो नेक मोहम्मद खान जेका सोचियो आहे, मां उनखे मुबारकबाद भी ॾियां थो ऐं इन्ही कम जे लाइ अल्लाह उनखे अजर भी ॾींदो ऐं इलाइक़े जे लाइ तरक़ी भी थींदी। इन सां गॾोगॾु सैफुल्ला खोसो ऐं जिन्हनि अॼु हिते हल्फ़नामा खया आहिनि, इंशाअल्लाह मूंखे पूरी उमेद आहे इहो पंहिंजो जिदोजहद कंदा। इन्ही जिदोजहद में इन्ही इलाइक़े में असांजे कश्मीर तालुके में पसगिरदाई में एक तरक्की और तालीम जो लहर ईंदो इंशाअल्लाह। मूंखे बेहद खुशी आहे अहिड़ा नौजवान अॻु में अचनि, असां भी उन्हनि जो मदद कंदासीं, छो जो अॼुकल्ह हिकु दौर अहिड़ो माहौल थी वियो आहे जीअं नंढड़ा ॿार नौजवान सिर्फ़ मोबाइलनि ते वरी होटलनि ते, उन खां अलावा असांजो कश्मीर हिकु नंढे पैमाने जो शहर आहे, जीअं असां कराची में ॾिसंदा आहियूं, हैदराबाद में ॾिसंदा आहियूं, सकर इंशाअल्लाह इहो लाइब्रेरी तव्हांखे असां मुकमिल भी कराईंदासीं और तव्हां एस्टिमेट मूंखे तैयार कराए ॾियो, उन्ही जे फर्नीचर वो तव्हां सां गॾु हली करे मां विज़िट भी कंदुसि, उनजो फर्नीचर और उनजा किताब वगैरह केतरा उन्ही में एस्टिमेट थे तो 10 लाख थे तो 20-25 कोई गाल ना है, जेतरा भी थियनि तव्हां एस्टिमेट तैयार कराए ॾियो, इंशाअल्लाह उहे पैसा भी मां तव्हांखे वठाए ॾींदुसि जीअं ठीक ठाक तरीक़े सां लाइब्रेरी हले। उन जो लाइब्रेरी जेको हिन टाइम छत लेवल ते रहियल आहे, उनजो लोकेशन भी मां तव्हांखे ॿुधाए छॾियां, तालके अस्पताल में आहे, तव्हां उनखे विज़िट करे ॾिसो। जेकॾहिं तव्हांखे उहो वारो खाए थो त ठीकु आहे, न सरकारी प्लाट्स काफ़ी जाइ ते आहिनि, ॿियो को लोकेशन मां 2-3 तव्हांखे ॿिया भी ॾेखारींदुसि, को मसलो न आहे, तव्हांखे अलॻि इन जे नाले सां लाइब्रेरी तामीर कराए ॾींदासीं। उहो तव्हां सोच वीचार कयो, जिथे तव्हां चवंदो, तव्हांजो हिकु लगन आहे, तव्हांजो हिकु महिनत आहे, इंशाअल्लाह उहे बाइस तकमील ताईं इंशाअल्लाह पहुचाईंदासीं। अॼु तव्हां असांखे हिते मदऊ कयो आहे, तव्हांजी वॾी महिरबानी, मां तव्हांजो शुक्रियो अदा कयां थो। पाकिस्तान ज़िंदाबाद, जिए सिंध।